श्रृंखला करण वारी आहियां सामनो ऐं विरोध। सामनो ऐं विरोध अॼु ऐं सुभाणे असां ॻाल्हाईंदासीं डप जो सामनो। छो त सुठो थींदो अगरि असां सम्झी वठूं त असांजी भावना असांजे जीवन में कहिड़ा कम करे सके थी। बाइबल असांखे ॾकण लाइ न चवंदी आहे, इन जो मतिलबु आहे त असांखे डप जी अद्भुति ऐं अनुभूति असांखे न रखणियूं आहिनि ऐं असांखे डप जे अॻियां पंहिंजा गोॾा न टिकणा आहिनि ऐं उनखे ॾकाइणो न आहे। असांखे उमेद करणी आहे। डप महसूस थिए त असां कायर कोन आहियूं ऐं उहो कायरता सां असांखे पंहिंजी भावनाउनि जे मथां डप असांजी तरक़ी रोके छॾींदो आहे। छा तव्हां मां कोई अहिड़ो आहे जंहिंखे ख़बर हुजे कि तव्हांखे छा करिणो आहे पर तव्हांखे उहो डपु रोके छॾे पियो कि तव्हां छा कयो? चओ हाणे अॼु असांखे उहो ॻाल्हाइणो आहे जेके असांजे ज्ञान मिलियो आहे। इहो असांखे सम्झणो आहे जंहिंमहिल असां पाण ते भावनाउनि ते काबू नथा करे सघूं, उन हालतुनि में, उन परिस्थितियुनि में, उहो ॾुखे हालतुनि में, उहो जेके हालतूं आहियूं जंहिंजे साम्हूं असांखे उपाय कोन आहे, पर मूंखे ॾकण जी वधीक संभावना थी वई हुई। मां तव्हांखे ॿुधायां थी जेको मूंखे महसूसु थियो, प्रभु मूंखे कराई। मां उहो ॾकां पई, पसीना, व्याकुल, या त जीअं असांखे शारीरिक इशारा उहो थियनि पिया। उहो ॻाल्हि बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि। अॼु परेशानियूं जीअं हालतुनि में जीवन में असांखे ॻाल्हाइणो आहे उहो कंदासीं। भविष्य में असांखे सामनो करणो पए कि असां निडर ठही करे कयूं, उहो ॻाल्हियूं कयूं जंहिंसां असां पंहिंजे पाण ते काबू करणु चाहियूं था ऐं चालाकी सां। सामनो ऐं विरोध कुझु अहिड़ो आहे जेको तव्हां मां जाम माण्हू पसंदि न कंदा आहिनि। तव्हांखे ॿुधायां थी, अगरि तव्हां न कंदव पंहिंजे जीवन में त तव्हांखे ख़बर न पवंदी तव्हांखे कीअं बीहणो आहे। ऐं अगरि तव्हां न सिखंदव, अगरि तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांखे विरोध सां कीअं नफ़रत करणी आहे, मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कि जानकार कोन आहियो ऐं तव्हां कोन करे सघंदा आहियो पंहिंजे जीवन में। तव्हां माण्हू चवंदा आहिनि मूंखे विरोध सां नफ़रत आहे। मां विरोध करणु बिल्कुलु पसंदि न कंदी आहियां। मूंखे जेके इहो प्यारो लॻंदो आहे मां तव्हांखे ॿुधायां थी उहो करे सघंदा आहियो। तव्हांखे सिखणो पवंदो ऐं तव्हांखे तरीक़े सां सिखणो पवंदो। त इन करे असांजा पिता जेके असांजे वचन लाइ चवनि था, धन्यवाद कयूं था उन्हनि जो ऐं भरोसो कयूं था कि उन्हनि सां असांखे मदद मिलंदी ऐं अॻियां वधंदासीं। महिरबानी प्रभु, आमेन। निर्गमन 14:7 मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि प्रभु मूंखे प्रचार करण लाइ घुरायो अथई। मूंखे ॿुधण सां उहो मिलंदो आहे जेको हमेशह माण्हू चवंदा आहिनि। तव्हां इहो सुठो लॻे थो, पंहिंजे लाइ तव्हां प्रचार कंदव। इसराइलियुनि में हुया, प्रभु उन्हनि सां मित्रता कई। उहो ग़ुलाम हुया, मूंखे विश्वास आहे उन्हनि ते उहो वक़्तु आयो, उहो ॿाहिरि निकितो, उन खां कढियईं। प्रभु सचपच उन्हनि खे घणेई निशान चमत्कार ॾेखारियईं, अजूबो ॾेखारियईं। मुंहिंजो मतिलबु आहे कहिड़ी शइ जेकी उन्हनि खे भरोसो खे हिकु मज़बूत चट्टान खे उहो मिटाए सघनि, हीअं ॾिठो। सभु चमत्कार ॾिसणु उहो करणु लॻा। प्रभु ते असां कॾहिं बि शक नथा करे सघूं। उनखे कॾहिं बि कहिड़ो बि डपु कोन थींदो आहे, छाकाणि त ॾिसंदे ॾिसंदे जंगल में विया। प्रभु ॼाणणु खपे त उहो सिधो कीअं पहुची विया हुते समुंड जे किनारे ते। उन्हनि खे उहो अनुसार सां गॾु उहो ख़बर पई त जेको बाइबल में लिखियलु आहे उहा ई ॻाल्हि हुई। गहरे समुंड में वञी करे उनखे वठी विया ऐं उन्हनि खे चयईं त तव्हांखे इहो करणो पवंदो। इहा जाम सुठी ॻाल्हि आहे जे उहो कयो। ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे, प्रभु असांखे सवलाईअ वारो रस्तो कॾहिं बि न ॾींदो आहे, जंहिंजे करे असांखे हमेशह ईअं लॻंदो आहे कि प्रभु असां सां परे आहे, सही न लॻो। उहो असांजी परीक्षा वठंदो आहे, असां प्रभु खे सुञाणे वरितो आहे, उहो असांजे लाइ सभु सुठो ई कंदो। उन सां असांखे संबंध ठाहिणा आहिनि। त असांखे ॾिसणो आहे कि प्रभु उनखे कीअं हुते वठी वियो। जीअं उते वठी वञी करे उनखे ख़बर पई त हुन प्रभु दुश्मन जी मदद न कई। तव्हांखे ईअं लॻे थो कि सचपच ईअं थियो हूंदो? जाम माण्हू हिते वेठा आहिनि जेके हू सोचनि था त इहा कहिड़ी ॻाल्हि हुई। तव्हांखे प्यार करणो आहे ऐं तव्हां उन प्यार सां प्रभुअ खे निश्चित रूप सां ॾिसी सघंदा आहियो।
तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे, नयूं शयूं जेकियूं हूंदियूं आहिनि उहे तव्हां लाइ दुश्मन पैदा कंदी। तव्हांखे इहो करिणो आहे कि तव्हां पंहिंजे लाइ अॻुवाई उहो करे छॾियो। जंहिंमहिल तव्हां धरती जे तरफ़ ईंदव त तव्हांखे छा करिणो आहे। जीअं मां पढ़ियो आहे तीअं तव्हांखे बि पढ़णो आहे। शैतान असांजे रस्ते में कुझु न कुझु करे सघंदो आहे। असांखे पवित्र आत्मा में हमेशह भरपूर रहणो आहे, जीअं उहो असांखे कुझु न करे सघे, पाप सां मुक्त थियूं। उहो जेकी ॻाल्हियूं आहिनि उनखे असां असल में उहो आक्रमण न करणु ॾियूं, उथी करे उनखे जवाबु ॾियूं त असां मसीह में केरु आहियूं। मसीह में केरु आहियूं, कहिड़े बि वक़्तु फ़ैसिलो कंदा आहियूं। असां कहिड़े बि वक़्तु फ़ैसिलो कंदा आहियूं, कहिड़े बि वक़्तु फ़ैसिलो करे असां पंहिंजे जीवन में अॻियां वधणु चाहियूं था। धन्य करे असां इहो ॿुधो कि असां हमेशह कहिड़े बि वक़्तु फ़ैसिलो करे छॾींदा आहियूं, पुठियां न हटणो आहे। तव्हांखे सिखणो आहे त तव्हां केरु आहियो बीह करे ऐं चवणो आहे प्रभु मुंहिंजी तरफ़ ॾिसो, पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ु थींदो। अगरि प्रभु मुंहिंजे तरफ़ आहे तॾहिं मूंखे कंहिंजो डपु न आहे। घणेई दफ़ा असां तयारु थी वेंदा आहियूं त असांखे छा करिणो आहे ऐं करिणो पवंदो आहे। कष्ट सहणा पवंदा आहिनि त असांखे लॻंदो आहे त असां ईअं छो कयो आहे। पहचान वारा माण्हू आहिनि, असां पंहिंजो नालो विञाए छॾींदा आहियूं। गिरजे में दोस्त विञाया, छो त जाइफ़ूं कोन हुयूं जिते मां कयां थी 35 साल पहिरीं खां। प्रभुअ सां संबंध जोड़ण लाइ हर हिकु जुड़ियल रस्ते सां असांखे अलॻि थियणो पवंदो आहे, छाकाणि त उहो सुठो महसूसु कोन कंदा आहिनि। पोइ आख़िर में उन्हनि खे ख़बर पवंदी त उहो प्रभु उन्हनि जे द्वारा छा असांखे सेखारे पियो, छो त उन्हनि खे ख़बर हुई त छा करिणो आहे। शरीर लाइ आराम ॻोल्हींदा आहियूं, पंहिंजी आत्मा लाइ दुख हूंदो आहे, उहो भयानक दुख थी निकिरंदो आहे। पर तव्हां अगरि प्रभु सां गॾु मंज़िल ताईं वेंदव त तव्हांजे शरीर में उहो जेकी ॻाल्हि आहे बेचैनी न हूंदी, काई नुक़सान जी भरपाई न थींदी ऐं तव्हांखे शांती कुझु न कुझु न कुझु न कुझु न कुझु न कुझु न सुञाणण में थींदो, प्रभु खे ॼाणण में। उहो प्रभु चए थो तव्हांखे ॾिसो पंहिंजे जीवन में। प्रभु जी इच्छा सां तव्हां अहिड़ी बि कुझु बि शइ जी स्वामी नथा थी सघो, कहिड़ी बि पदवी तव्हांखे न मिली सघंदी ऐं तव्हां उनखां बहितर तव्हांजे जीवन में कुझु न थींदो। कुझु बि संतुष्ट न करे सघंदो आहे प्रभुअ जे सिवा। हिते इज़राइलियूं उन पाण खे पातो हिकु ॾाढी भयानक हालत में। उन जे साम्हूं गहरो समुंड आहे, उन पंहिंजे पुठियां ॾिठो, उन्हनि गाढ़ियो समुंड ॾिठो, उन पंहिंजे पुठियां ॾिठो मिस्रनि सेना खे, ऐं उन परेशानीअ जो हल इहो कि उहो वापसि वञणु जितां आया। उहे भॼी करे ओॾे ई वञणु पिया चाहिनि जितां जा उहे आदी हुया। बेशक उन्हनि खे आदी हुई उन ॻाल्हि जी, अंजान जे साम्हूं वञण जी उन्हनि खे ख़बर न हुई। लखनि में इंसान हुया, छो त उहो डपु हुयो अंजान खां। असांखे बदिलाव करण लाइ असांखे प्रभु ठाहियो आहे, उहो करण लाइ, ताज़गी लाइ, नवीनता लाइ। असां चाहियूं था, इच्छा कयूं था, उन खां भयभीत था थियूं। असांखे मटणु खपे इन डप खे, छो त असांजे लाइ पहिरियों कुझु कोन थींदो आहे। असांजो डपु सुठी शइ न थी सघंदी आहे। मां हिन जे लाइ चाहियां थी त तव्हां हालत जे बारे में सोचो ऐं जंहिंजे करे तव्हां साम्हूं वॾे समुंड में बीठा आहियो ऐं पुठियां तव्हांजे साम्हूं सेना बीठी आहे, त तव्हां कहिड़ी हालत में हूंदव ऐं कीअं निकिरंदव। वचन 13 मूसा ने माण्हू खे चयो, ॾिजो न, भी करे बीठा हुजो ऐं उद्धार थींदव। विश्वास रखो कि तव्हांजे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि थींदी, छो त उहो मिस्रनि खे अॼु तव्हां ॾिठो, उहे वरी कॾहिं न ॾिसंदा। बीह रहो ऐं ॾिसो यहोवा जे उद्धार खे। डपु शब्द हुजण जो मतिलबु आहे भॼण या त हली वञणु। असां जॾहिं डप में हूंदा आहियूं त असांखे हमेशह ईअं कुझु शइ परे करे छॾींदियूं आहिनि, बजाए छॾींदियूं आहिनि। प्रभु असांखे चए थो कि असां हुन जे तरफ़ न वधूं,
उन जी ग़ुलामी न कयूं, असांखे हीअं न करिणो आहे। प्रभु चए थो उन जे वचन सां असांखे अॻियां वधणो आहे। जेको ॻाढ़ो समुंड हुयो उन में कुझु बि रखूं त वापसि न वञूं। प्रभु चए थो असांखे निडर ठहिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे, ॾकणो न आहे। मूंखे चई कि तव्हांखे हीअ ॻाल्हि चवणी आहे त तव्हां हमेशह उते बीठा हुजो, ॾको न, छाकाणि त ॾक असांखे अॻियां न वधणु ॾींदी आहे जीवन में। उहो डपु जेको हूंदो आहे, उहो डप जे करे सभिनीनि खां पहिरियों असांखे ज़रूरु आहे स्थिर थियणु, भावनाउनि सां ॿाहिरि निकिरणो आहे, जंहिंजे करे पूरे दिलि में असांखे डपु थींदो आहे ऐं प्रभु जे हालतुनि में चवणो आहे कि प्रभु तव्हां असां सां गॾु हुजो। असां इहो डपु ॿाहिरि था कढूं। जेके टीवी ते ॾिसनि था पंहिंजे जीवन में इहे ई ॻाल्हियूं कयो ऐं तव्हांखे महसूसु थींदो कि तव्हां कुझु करे रहिया आहियो ऐं तव्हांजे विच में जेको डपु हुयो उहो ॿाहिरि निकिरी वियो आहे ऐं तव्हां भावनाउनि ते काबू करणु सिखी विया आहियो। जेकी उहो गड़बड़ी हुई उनखे हटाए छॾियो पंहिंजे जीवन मां। पंहिंजे दोस्त खे फ़ोन करे पुछो छा थो करे, कहिड़ी घुर्ज अथई, तव्हांजो वीचार छा आहे, मां छा कयां, मां छा कयां, मूंखे छा करण जी घुर्ज आहे, मां छा कयां, मूंखे ॿुधायो मां छा करे आहियां। तव्हां उन्हनि जी तरफ़ छो था ॾिसो? तव्हां उन्हनि खे चओ प्रभुअ सां सलाह वठे, उते बीह करे प्रभु जा वचन पढ़े ऐं प्राप्त करे उहो ॻाल्हियूं जेके परमेश्वर चवनि था। विश्वास रखणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। ॾिसंदासीं अॻियां जेको 15 वचन में चयल आहे त तव्हां उन अनुसार तव्हां मूंखे छो रोवारियो। मूंखे इहो जाम वणंदो आहे जंहिंमहिल माण्हू चवनि था उनखे कि तूं अॻियां न आई। प्रभु जो वचन आहे अॼु तव्हांजे लाइ, अॻियां वधो, अॻियां वधो, अॻियां वधो, पुठियां न ॾिसो, पुठियां न ॾिसो, पुठियां न ॾिसो, पुठियां न भॼो, पुठियां न ॾिसो, अॻियां वधो। अगरि तव्हां कुझु करण जो फ़ैसिलो कयो आहे त तव्हांखे अॻियां वधणो आहे। उन ॻाल्हियुनि खे हटायो, उहो जेकी सामनो करणो आहे उहो उन ॻाल्हि जो सामनो कयो ऐं अॻियां वधो। मूंखे नथो लॻे कि तव्हांखे कुझु सम्झण जी ज़रूरत आहे। मां परवाह न कंदी आहियां काई बि ॻाल्हि जी। तव्हांखे जेकी ॻाल्हि आहे उहो तव्हां पाण कयो। क़ीमती चुनाव आहे, तव्हांखे करिणो आहे, उहो कयो। मां अॼु तव्हांखे विनती थी कयां कि तव्हां प्रभु सां गॾु पंहिंजो सफ़र कयो। महिरबानी 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 करे हिमत न हारियो। चाहे कुझु बि थी वञे, तव्हां उहो महसूसु कयो प्रभु तव्हां सां गॾु आहे। उहो समुंड बि ईंदो। मुंहिंजी वेनती आहे, मां तव्हां खां चवां थी कि तव्हां इहा कोशिशि कयो ऐं तव्हां प्रभु सां गॾु चाहे कुझु बि चओ, उहो तव्हां सां गॾु हमेशह हूंदो। तव्हांखे सभु मिलंदो, उहो जेको तव्हांखे खपे तव्हांखे मिलंदो। प्रभु जी जेकी थोड़ी महिमा आहे। आमेन। महिरबानी 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 करे हिमत न हारियो, न हारियो हिमत। पहिरियों मुंहं में ॾाढी डपु, ॾाढी उलझन हुई, ॾाढी खलबली मची रहंदी हुई ऐं हाणे सचपच मूंखे शांती आहे, आनंद आहे। मां पंहिंजे जीवन में हर ॾींहं जो आनंद वठंदी आहियां ऐं तव्हांखे ॿुधायां त मां चवां मां आनंद वठंदी आहियां ऐं मां वेही करे सोचां पई कि इंतज़ारु करण वक़्तु कहिड़ी शांती थियसि ऐं छा मिलियो मूंखे। मुंहिंजो मतिलबु आहे अहिड़ो कुझु आहे जेको तव्हांखे अजीब उलझन करण वारो ऐं डपु, चिंता, फ़िकर करण वारे आश्चर्यजनक में उहो विझी छॾींदो आहे ऐं तव्हांखे असुरक्षा महसूसु थींदी आहे। प्रभु इंसान में भेदभाव कोन कंदो आहे। अहिड़ो कुझु न आहे जेको प्रभु मुंहिंजे लाइ कंदो ऐं तव्हांजे लाइ न। जेका वचन ऐं जेका वादा प्रभु कंदो उहो कंदो। उहे वादा न असां सभिनीनि जे लाइ, पर जेको प्रभु चए थो असां कयूं जेके उहो चवनि था ऐं उहो कयूं। असांखे उहो वादो करिणो आहे प्रभुअ सां। प्रभु असांखे उमेद आहे त असांखे जाम उहो करिणो आहे जेको प्रभु चए थो। सुठी ख़बर मिलंदी, उहो तव्हांखे करणियूं आहिनि। उहो चए थो तव्हांखे जेको करिणो आहे कयो। उहो तव्हां ख़ाली उतां भॼंदव न त। थियाथियूं 2:7 में ॾिसंदासीं, छा कंहिंखे बि इहो लॻे थो कि हिन सां जीवन में शिक्षा जी ज़रूरत पवंदी? शायदि हिते तव्हां थोरो वक़्त जे लाइ अची विया आहियो ऐं तव्हांखे काश मां इहो पूरो करे सघां इहो लॻे थो इन सभा में अची करे। तव्हां थोरो पंहिंजी योजना खे बदिले छॾियो।
तव्हां सुभाणे सुबुह जो उथी करे वापसि अची सघंदा आहियो। तव्हां चवंदव त पोइ मूंखे इहो कमु करणो आहे। तव्हां हिकु ॾींहं लाइ छुटी वठी सघो था। पोइ अगरि तव्हां बीमार कोन आहियो, बीमारी जो बहानो था कयो ऐं तव्हां इहो करे था सघो, मुंहिंजी कॉन्फ्रेंस में अची करे तव्हां अची करे वेही सघंदा आहियो ऐं तव्हां कमज़ोर थी वेंदव, निकिरी वेंदव। सुठो थींदो अगरि तव्हां पंहिंजी तरफ़ां इहो कुझु प्रचार करणु ॿुधणु ऐं शुरू करे छॾियो। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, अगरि तव्हां ईअं कंदव, यादि रखिजो जीवन में प्रभु जे लाइ तव्हां वधीक बुख कोन था रखी सघो। मुंहिंजे वीचार सां तव्हांखे हिकु दफ़ो पंहिंजे पाण सां अॻियां वधणो आहे। जेसिताईं तव्हां तयारु न थींदव उहो करण लाइ जेको तव्हांखे करणु घुरिजे। थियातियूं 7 में इहो ई असांखे लिखियलु आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे। गिदोन ऐं उन सां गॾु जेका माण्हू हुया उहो हुन जा युद्ध सामनो करणु, हुनखे चयईं त 32,000 सिपाही। पोइ प्रभु उनखे वचन 2 में चयो, तॾहिं यूहन्ना गिदोन खे चयो आहे त माण्हू तोसां गॾु आहिनि ऐं उहो तुंहिंजे लाइ उहो कंदा। उनखे हथ नथो थिए। असां अगरि इहो युद्ध कंदासीं त कहिड़ी तयारी करे सघंदा आहियूं। जेसिताईं जेतिरो वधीक असां सिपाही हूंदा ओतिरो ई सुठो थींदो। पर प्रभु ने चयो कि न, ईअं न थींदो। सिपाही आहिनि हर जंग जीतण लाइ, पर प्रभु चवनि था कि तव्हांखे छा करिणो आहे। इन जो मतिलबु इहो आहे कि तव्हांखे हिकु योजना ठाहिणी आहे। उन वजह सां तव्हांखे इहो करिणो आहे। ऐं जेका सिपाही आहिनि कि उहो तव्हांजे लाइ कुझु कंदा ऐं प्रचार जे लाइक़ु हुजनि, बल्कि तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको तव्हांखे करणु खपे। घणो कुझु कोन था करे सघो, पर इलाही सालनि ताईं तव्हांखे सेवकाई में वञी करे तव्हांखे वधीक थकणो न आहे। ख़ुशीअ सां उहो कयो। तव्हांखे कीअं निपटणो आहे उन शइ सां, तव्हां उनखे पंहिंजे पाण खे सुरक्षा महसूसु कयो ऐं लगातार तव्हांखे उहो करिणो आहे। अॻियां वधणो आहे जीअं तव्हांखे उहो महसूसु थी सके जेको तव्हांखे करिणो हूंदो। सभिनीनि खां पहिरियों मां चवां थो, उन सभिनीनि खां पीछो छॾियो जेका तव्हां ढकल आहियो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त 32,000 मां 22,000 माण्हू ढकियल हुआ। अहिड़ी कहिड़ी सुठी संख्या कोन आहे। अगरि असां इनखे आंकड़े में वीचार कयूं त पके रूप में सम्झी वेंदासीं कि असां सभिनीनि खे शायदि साल में घणाई दफ़ा ढकण जे बारे में कुझु सुठो संदेश ॿुधण जी ज़रूरत आहे। छो त डपु उहो काबू वारी आत्मा आहे जेकी असांखे शैतान माण्हुनि में मथां काबू करण लाइ कोशिश कंदी आहे। ऐं उहो ख़राबु ॻाल्हि जंहिंजा अलॻि अलॻि कम थींदा आहिनि ऐं जंहिं महिल दुश्मन इस्तेमालु कंदा आहिनि, त मुंहिंजे वीचार सां डपु सभिनीनि खां वधीक आहे ऐं शत्रु इस्तेमालु करे सघंदो आहे। मां पहिरें बि चयो, प्रभु चाहिनि था असां हुन ते भरोसो कयूं, छड़ो विश्वास कयो। इहा हालत कहिड़ी बि हुजे, भरोसो करण लाइ असांखे समय बि लॻंदो। पंहिंजो भरोसो रखो उन ते ऐं उन जे सिवा कुझु न थी सघंदो। ख़ुशि कोन करे सघूं था जॾहिं असांखे भरोसो ई न हूंदो। भरोसो अक्सर असांखे भावुक करे छॾींदो आहे ऐं प्रभु चाहींदा आहिनि त असां इहो कयूं। भरोसो हमेशह उहो ई कमु कंदो आहे जंहिं महिल असांखे ख़बर पए त उहो असंभव लॻंदो आहे ऐं उहो पंहिंजा कम पाण कंदो आहे। जीअं हर दफ़े असांखे सचुपचु जीअं भरोसो थिए, प्रार्थना कंदा आहियूं ऐं कोशिशि कयूं कुझु करण जी। इहो सच आहे त असां पंहिंजी पाण खे परेशानी में विझंदा आहियूं, पर असांखे प्रार्थना करणु खपे जेकी परेशानी आहे उहो हली वञे पंहिंजे पाण सां। असां भटकिया वेंदा आहियूं। प्रार्थना कयो माण्हुनि जे लाइ, प्रार्थना कयो पंहिंजे पाण लाइ, प्रार्थना कयो उन शइ जे लाइ जेकी तव्हांखे तंग थी करे। ऐं उहा सेवकाई ॾाढी महत्वपूर्ण आहे, छो त हर दफ़े तव्हां निष्ठा सां प्रार्थना कंदा आहियो ऐं प्रभुअ खे चवंदा आहियो तव्हां कि अहिड़े जीवन में कमु करण जे लाइ असां नंढो दरवाज़ो खोले छॾियो आहे। जेके बि ॼाणनि था कि तव्हांखे दरवाज़ो खोलणु घुरिजे पंहिंजे पाण खां। डपु थींदो आहे शैतान जे भरोसे सां विकृत करण लाइ असांखे उहो ॾकणा पवंदा आहिनि, छाकाणि त उन जे मथां उहो भरोसो कयूं था। शैतान चवे थो असांखे न करिणो आहे। असांखे पंहिंजे लाइ प्रभुअ जा दरवाज़ा
खोलणा आहिनि। विश्वास रखणु प्रभु जे मथां इहो आहे त छड़ो हिकु रुख थी सघंदो आहे जंहिंमहिल असांखे ॾकणु न घुरिजे, असां न ॾकंदासीं। मां सफ़ा कोन ॾकंदमि। अगरि तव्हांखे डप जी परेशानी आहे त तव्हांखे हर रोज़ उथी करे 100 दफ़ा इहो चवणु खपे कि मां चुनौती लाइ तयारु आहियूं, ऐं हर रोज़ तव्हांखे इहो चवणु खपे कि उहो ज़ारी थींदो। असांखे ॾिसणो आहे त असां कीअं ॾकंदा आहियूं। पंहिंजे पाण खे तव्हां प्रोत्साहित न कंदा आहियो, इन करे इहे परेशानियूं थींदियूं आहिनि। छाकाणि त तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हां वधीक हुन जे मथां विश्वास करे रहिया आहियो। मां हिते बीह करे चई सघंदी आहियां त तव्हां ॾकणु न खपे। तव्हां मुंहिंजे मथां भरोसो कंदव, पोइ अगरि तव्हां पाप हर रोज़ कंदव त 100 दफ़ा कीअं शुरू कंदव? ॿुधायो। मां सफ़ा न ॾकंदमि। तव्हांखे इहो चवणो आहे ऐं तव्हांखे साहस मिलंदो। तव्हांखे इहो हमेशह सिखणु खपे कि तव्हांखे छा करिणो आहे। तव्हां पंहिंजे पाण खे चओ, तव्हांजे ॾेखावे खां मां सुठो प्रचार थी कयां। जंहिंमां असां ॾाढा परिचित आहियूं। रोमियो 8:31 जे अनुसार मां तव्हांखे ॿुधायां थी, परमेश्वर अगरि असांखे पंहिंजी तरफ़ आहे त असांखे विरोध करे थी सघे। ऐं प्रभु उहो ई चवणो आहे। असां हमेशह गानो ॻाईंदा आहियूं। छा असां प्रभु लाइ कॾहिं सोचियो आहे? जॾहिं प्रभु असांजे तरफ़ आहे, असां ॻाल्हियूं कोन था करे सघूं कहिड़े बि साधारण इंसान लाइ। प्रभु मुंहिंजे तरफ़ आहे त केरु मुंहिंजे ख़िलाफ़ थी सघंदो आहे? जेको मुंहिंजो वार वाको करे सघे थो, कुझु बि। प्रभु बाइबल में हिन जा घणा ई असांखे उदाहरण ॾिना। ॾक करे असांखे इहो जीअणो न आहे। मतिलबु तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हांखे पंहिंजे पाण सां ॾकणो न आहे, छो त प्रभु तव्हां सां गॾु आहे। बस ॻाल्हि ख़तम। ॾकिणो छो करे? मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हांजे पक्ष में आहियां, मूंखे प्यार आहे, कुझु मतिलबु न आहे। अगरि तव्हां ॾको छो था, मूंखे डपु छो थो लॻे, तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी कि तव्हांखे डप खे ॿाहिरि कढणो आहे। उनखे महसूसु न कयो पंहिंजे शरीर में। असांजी पहचान आहे। तव्हांखे सिखणो आहे त असांखे पंहिंजे पाण सां प्रकट थियल डप खे अॻियां न वधणु ॾियणो आहे। इन जो इहो मतिलबु आहे, ॾकणो न आहे। छाकाणि त प्रभु असांखे शक्ति ॾिनी आहे। प्रेम जा जेका अखर ॾिना आहिनि उन सां असांखे रहणो आहे। ऐं प्रभु चवनि था, मां तव्हांखे डप जी आत्मा कोन ॾिनी आहे, तव्हांखे उहो ॾिनो आहे ताक़त, उहो प्यार ऐं हिकु स्वस्थ मन। मां बिल्कुलु न ॾकंदमि। तव्हां मां केरु ख़ासि करे न ॾकण जो राजकरण ॾिनो आहे। पंहिंजे जीवन में तव्हां उहो करे सघंदा आहियो। ऐं जेकी तव्हांजी बहाना ठाहींदा आहियो, न, तव्हांखे ईअं न करिणो आहे। पंहिंजी योजना ठाहे छॾियो। शैतान ईअं ई चाहींदो आहे त तव्हां ईअं कयो। प्रभु चए थो, ॾक न, तॾहिं बि तव्हां ईअं जी सघंदा आहियो। डप जे करे तव्हां पंहिंजे मथां इहो काबू करे सघंदा आहियो, वग़ैरह वग़ैरह। तव्हांखे इहो ई करिणो आहे कि तव्हां इहो पंहिंजो स्वभाव ठाहियो कि तव्हां ॾकंदव न। आमेन। तव्हांखे कोई बि ज़रूरत न आहे कहिड़े बि डप जी। वचन 100 आणा यहोवा मुंहिंजी तरफ़ आहे, मां बिल्कुलु न ॾकंदमि। जंहिंमहिल प्रभु मूंसां गॾु आहे, इंसान मुंहिंजो छा कंदो? अगरि असां सचपच सम्झी वञूं कि प्रभु असांखे केतिरो प्यारु कंदो आहे, कोई बि शक करण जी काई ज़रूरत न आहे। असां ॾकी करे जीअण जी ज़रूरत कोन्हे। 2 तिमोथियुस 1:7 जे अनुसार, छो करे प्रभु असांखे ॾकण लाइ नथा चवनि। उहे चवनि था, प्यारु कयो, आत्मा जी आत्मा आहे जेकी, उन सां गॾु रहो, उनखे प्यारु कयो। ऐं जेकी बि ॻाल्हि आहे उन सां प्यारु कयो। प्यारु कयो प्रभुअ सां, प्यारु कयो माण्हुनि सां, ऐं पंहिंजे पाण सां बि प्यारु कयो। सही थींदो। पाण सां गॾु तव्हां शांती में थींदव, पाण खे तव्हां पसंदि कंदव, पाण खे प्यारु कंदव, ऐं सफ़ा सही थींदो। सही तरीक़े सां प्यार में न पओ, पर प्यारु कयो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।